अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादर पंहिंजी कुदरत से कायम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धणी, चई हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ूं जोड़ जहान जो। प्यारा दोस्तो, अॼु जी जेका असांजी लतीफ़ी रिहाण ऐं सुरई सांझ शाह अब्दुल लतीफ़ भिठाई रहमतुल्लाह अलैह जे शाइक़नि सां आहे ऐं असां सां मौजूद आहिनि मोहतरम साईं मोहम्मद रमज़ान मंदरो, पाण शाह अब्दुल लतीफ़ भिठाई रहमतुल्लाह अलैह जा तमामु वॾा जेके चाहींदड़ ऐं शाइक़ आहिनि। उन खां अलावा असां सां गॾु मौजूद आहिनि मोहतरम कलीम लतीफ़ी साहब, पाण बि तमामु घणो चाह रखंदड़ आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिठाई रहमतुल्लाह अलैह सां। सो इन्हनि ॿिन्हिनि शख़्सियतुनि सां अॼु इन्हनि ॿिन्हिनि शख़्सियतुनि खे असां ॻोल्हे लधो आहे ऐं उन्हनि जे आस्थाने ते असां अॼु मौजूदु आहियूं, उते आया आहियूं। तव्हां समूरनि दोस्तनि खे बि असां शाह अब्दुल लतीफ़ भिठाई जी ही जेका रिहाण आहे उहा ॾेखारींदासीं ऐं साईं जिन केतिरो लतीफ़ सां इश्क कनि था इहो बि तव्हांखे अॼु जिन में वीडियो में तव्हां समूरनि दोस्तनि खे ॾेखारियूं था। साईं जमील अहमद साहब तव्हांजा लख कुर्ब, लख महिरबानियूं तव्हांजूं जो असांखे तव्हां सॾु कयो, असांखे शाम मल्हाई ऐं साईं सां मुलाक़ात कराई। साईं असांजे ख़्यालनि खां असांजी चाह खां वाक़ुफ़ु थियो ऐं साईं जो शौक़ु ऐं साईं जो जेको चाह हो सो असां बि ॾिसी ॾाढो मुतासिर थियासीं। शाह लतीफ़ जी शाइरी घण रुखी आहे, हिकु पासे न आहे। जीअं त जंहिं पासे बि शाह साहिब जे बैत जी माना रखंदे उन पासे ईंदी। शाह साहिब जे बैतनि में तौहीद बि मिलंदी, रिसालत बि मिलंदी। शाह साहिब जे बैतनि में तौहीद बि मिलंदी त रिसालत बि मिलंदी, रूहानी बि मिलंदी, नियत बि मिलंदी त मजाज़ी इश्क बि मिलंदो ऐं हक़ीक़ी बि मानण से जेतिरा बैत सुगो ॾींदे जी तव्हां मिलंदा तव्हांखे। ॾुखनि जूं ॻाल्हियूं बि आहिनि, सुखनि जूं ॻाल्हियूं बि आहिनि। मारूई जे मोहबत जो ज़िक्र आहे, उनजे सतसीर जो ज़िक्र आहे, त ससुई जे रोलाकिन जो ज़िक्र आहे, त लूरी जे निवड़त ऐं न्याज़ जो ज़िक्र आहे, त मोखी जे मंड जो ज़िक्र आहे, त सीरां जो कलाची जे कुन ते पंहिंजे भाउरनि खे यादि करे उनजा वरलाप आहिनि, या मूमल जा वरलाप आहिनि जॾहिं राणू रुसी थो वञे उन्ही जा वरलाप आहिनि। ऐं केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके इंसान खे सम्झण वटि आहिनि, इहे इंसान खे मुतासिर बि कनि थियूं जेकॾहिं चङी रीति इंसान इन्हनि खे ॾांहुं तवजा ॾिए था। जीअं सुरमारुई में आहे, उमिरि बन जियो खोए मुंहिंजो सुमरा, जा परन पवारनि जी मूंसां तीअं थियो, हाणे वठी मोह कयो वञा वतन साम्हूं। सूंहं विञाई सूमरा, हिते अची हाण कीअं लहंदमि काण, जो हुस्न मूं हिते वियो। सूंहं विञाई सूमरा, मेरो मोह थियोमि, वञण तित पियोमि जिते हलंदियूं हुस्न वारियूं। उमिरा बाणनि जूं मूंखे जेरे में जाऊं, सोन बराबरि सॻड़ा मूंखे ॿाहें ॿधाऊं। उमिरि जो आऊं पट न पराईंदी सूमरा, हथे हथ कड़ोल, हथे हथ कड़ोल, हीअं में पेम हुन जा, सेई सारम सूमरा जे ढाटी पासे ढोल, बाबाण से बोल के मन कोट वहण जा। ऐं बंदियाणी बंद में के पियम बंद, मुंहें लॻम मेणू मने कहिड़ो कद। माइटनि में वञा थी न त उहो हर का मोह मटे हली थी वञे। मने कहिड़ो कद, मरां जे हिन हंधि त निजा मयत मली रॾे, वाजाए वतन ला आऊं जे हित मुयास, त गोर मुंहिंजी सूमरा कज पवारनि पास। ॾिज ॾाॾाणे ॾह मां जे मुंझां वलीअ वास, त करां मुयाई जियास, जे वञी मढ़ मली रॾे। वाजाए वतन ला जे सारे साह ॾियां, त ही सिर साणे साम्हूं मुंहिंजो निज मियां, मुका म्याणी मारुड़ सां वञी थर थियां, त कर मुयाई जियां जे वञी मढ़ मली रॾे। वाजाए वतन ला जे सारे ॾियां साह, त बुत मुंहिंजो बंद में क़ैदम करे जा, मारनि जे मुक़ाम खां धार म धरे जा, पोइ पुॼनि हित पसाह, त निजा मयत मली रॾे। अला ईअं म होए जी आऊं मरां बंद में, जिसो ज़ंजीरनि में रातो ॾींहुं रोए, पहिरीं वञा लोए पोइ मर पुॼनि ॾीहड़ा। मुंहां पोइ मलीर ते मींहं कुॼाड़ो कनि,
अट उरोड़े छॾिया साजुर साहिड़ियुनि विॼूं पोइ वसनि शलाऊं अबाणे अॻु वञा। डिंगड़ियारी लोईअ में जिनी लाइ थियासि तिनी तिर जेतिरो पल काऊं न पुछियासि झरो कनि झोरियो हुयूं कोटनाऊं कुठियासि मार न मुंझ मुठियासि न त माड़ी न मारियसि की न की माड़ी न मारियसि की न की मुयसि मारनि ला करण रहंदा कॾहिं मुंहिंजी अची मां सांभीड़नि सदा वेठो वाज विझे हियूं वेठो वाज विझे हियूं पर में पवारनि उमिरि उकंडी आहियां पावर ऐं पिरियुनि कंदसि ॿी न कनि वेंदसि वतन साम्हूं ई वेंदसि वतन साम्हूं ई मलीर मुंहिंजो माग ॾुथ चुंडींदसि ॾह में साण सरतियुनि साग त मूं सऊं सभाग जे वेझी थियां वर खे वेझो थिया वेझी थियां वर खे त सभागो में सऊं नित नित आहे नऊं मूंखे विरह वेड़ी चन जो उमिरि थिए मां पार हाणे ॾियां ॾोरा पा किन खे से ॾोथी मुंहिंजा ॾूर थियाऊं तगां जिन तवार सिटाऊं संघार खूहनि पास खणी विया। अलस्त बि रबकुम जॾहिं कनि पियोम कालू भला कलबसी तॾहिं तित चयुमि तंहिं वेर कयोम वचन वेड़ी चनसी। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जमील अहमद साहिबु। अॼु तव्हां लतीफ़ साईं जे हवाले सां हिकु निशस्त रखी ऐं जंहिंमें असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। लतीफ़ साईं जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो घटि आहे। लतीफ़ जो जेको कमु आहे उनखे अञा बि रीडिफाइन करण जी ज़रूरत आहे। उन ते नई तहक़ीक़ तमामु घणी खोड़ सारी थी चुकी आहे। दोस्तनि तमामु बहितरीनु कमु कयो आहे पर लतीफ़ वसी आहे तंहिंजे करे अञा बि उनखे डिस्कवर जेतिरो कंदासूं ओतिरो वधीक लतीफ़ खे असांजो जेको आहे सो रीडिफाइन करे सघूं था। मुंहिंजे ख़्याल में लतीफ़ साईं जा बदीन ज़िले ते तमामु घणा भेरा रहिया आहिनि ऐं जेकॾहिं आउं ईअं चवंदुसि त लतीफ़ सभ खां वधीक बदीन ज़िले में आया हुया त इहो वधाउ न थींदो। असां लतीफ़ जो बदीन ज़िले जे तरफ़ पहिरों खणूं था त असांखे बड़जो ढोरो, रूपा माड़ी, पटियल जो ढोर, ढागी ऐं ढोर, आगरे जो दड़ो, तराई, गुलारजी जा पुराणा माग, मकान, सभु आस्थाना, अहमद राजू वारे जेको 0 पॉइंट वारो इलाइक़ो आहे सभु लतीफ़ साईं घुमी ऐं उन्हनि माण्हुनि जा हाल अहवाल सभु पंहिंजे कलाम में ओरिया आहिनि। सुरॾहर ते जेकॾहिं कमु करिणो आहे त पोइ असांखे बदीन अचिणो पवंदो, पटियल जे ढोर ते बीहणो पवंदो, ख़बर पवंदी त पटियल जी असुलु वजह छा हुई। पटियल चए पीउ खे सारे ऐं सुको अथम ओलाको जसूदन जो जान में। जसूदन जो पहिरों बि खणणो पवंदो, ख़बर पवंदी त जसूदन केरु हुयो। जसूदन चवनि था त बदीन जे कुझु इलाइक़े ते उनजी हुकूमत हुई ऐं पटियल जो जेको दरिया हुयो उनजो हिकिड़ी आम रवायत आहे, लोक रवायत आहे, जसूदन सां हिकिड़ो तालुक़ु हुयो। जसूदन जॾहिं पटियल दरिया जे कप ते ईंदो हुयो दरिया मौज में अची वेंदो हुयो। इहो लतीफ़ साईं बि पंहिंजे कलाम में इहा शाइरी ॾिनी आहे त पटियल तो में पूर अॻियो नाहे आब जो सुके कहिड़े सूर पई वारी विच में। मूं अॻु में जी बैत पढ़ी वियसि। पटियल वरी जवाबु ॾिनो आहे लतीफ़ साईं खे, पटियल चए पीउ खे सारे ऐं सुको अथम ओलाको जसूदन जो जान में। इहे जेके उहे वक़्त जा माण्हू हुया, 5 दरिया बदीन दरियाहनि जो देश सॼो वेंदो हुयो, 5 दरियाहनि जो वहिकिरो आख़िर में अची पाणी में छोड़ थींदो हुयो त वॾी ख़ुशहाली हूंदी हुई, माण्हू ख़ुशि हूंदा हुया। लेकिन लतीफ़ साईं जो ख़ुशहाली वारे ज़माने में बि उतां बदीन जे उन्हनि इलाइक़नि तां गुज़र थियो, वक़्तु पुॼाणा वरी बदहाली जे दौर में बि गुज़र थियो। लतीफ़ साईं उन ख़ुशहाली जो अखियुनि ॾिठो गवाह हुयो। जॾहिं वापसि आया कंहिं वक़्तु पुॼाणा त उहे ख़ुशहाल वसंदियूं वीरानी जो ॾेख ॾियणु लॻियूं। लतीफ़ खे ॾाढो ॾुखु थियो छो त पाण हमेशह मारू मालवंद ऐं पंहिंजे माण्हुनि खे सुखियो सताबो ऐं ख़ुशि ॾिसणु चाहींदा हुया। लतीफ़ साईं जूं अखियूं आसवंद हूंदियूं हुयूं त इहे मारू माण्हू मालवंद माण्हू सदाईं पंहिंजे वसंदनि में आबाद रहनि ऐं ख़ुशि रहनि। अचानक जॾहिं लतीफ़ साईं जो पटियल जे ढोर तां गुज़र थिए थो, कंडे जे वण ते नज़र पवे थी त पाण उते बीही रहनि था, छो त पाण कंडे जे वण खे चवनि था त कंडा तूं केॾो, जॾहिं भरियो ढोर वहे जसूदन जेॾो को गॾियो पहिड़ो। हाणे कंडे छो उन इलाइक़े में माण्हू जेके हुया उहे मेड़ाओ, जॾहिं जिते माण्हुनि जो मेड़ाओ हुयो उते माण्हू सभु लॾे विया, उकिरे विया, उतां हलिया विया छो त पाणी जी खोट थी वई
ऐं माण्हुनि जेको आहे जिते उन्हनि वसंदनि ॾांहुं वञी आबाद थिया जिते पाणी जी सहूलियत हुई। त लतीफ़ कंडे जे वण खां उन्हनि माण्हुनि जो उन्हनि सुखियुनि सताबनि ख़ुशहाल माण्हुनि जो हाल पुछनि था। वरी जॾहिं ॾिसनि था त दरिया जी जेका हालत आहे, पाण चवनि था सुकी ढोर ड्रियूं थियो कंधी ॾिनो काओ, पाणी पटियल में अॻियो न आयो, माण्हुनि मेड़ाओ कनी कनी भेड़ी। सुकी ढोर ड्रियूं थियो कंधी ॾिनी कर, जिन जे पागुनि में पर सेपिया वीर विमास में। आम माण्हुनि जी हालत इहा न हुई। उहे माण्हू बि तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया जंहिंजे मथे ते कलंगियूं हुयूं। जेके बादशाह हुया उहे बि वीचारा विमास में पइजी विया, तकलीफ़ में अची विया। त लतीफ़ साईं इन हाल मां जॾहिं कंडे खे ॾिसे थो, कंडे खे पोइ ॾोरापो ॾिए थो, कंडा तो जो हेड़ो वढ ढोर धड़ियुनि जो, मूर न ॾेई ॾुथ लामन बूर न करी। त कंडे खे जॾहिं ॾिठूं त मौसम जे हिसाब सां कंडो पंहिंजो जेको उनजो जेको मौसमी उनजो जेको मेवो हुयो उहो त मुकमल उन सां तयारु हुयो। त चई कंडा तोखे त वॾो हुजणु घुरिबो, तोखे तकलीफ़ हुजे हा, छो त उन माण्हुनि जी जो ख़ुशहाली जो अखियुनि ॾिठो गवाह आहीं। वरी जेकॾहिं असां हलूं था दोदे सूमरे ऐं रूपा माड़ी जे तरफ़, त उते बि लतीफ़ साईं अबड़ो वॾो वड़ो लाखो फुलाणी, तंहिंखां पोइ जादम जखरो, वरी बड़ जो ढोरो असां जेकॾहिं वञूं था कढण वारे पासे ॾे त उते बड़ जो जेको ढोरो आहे जंहिंमें जत ॾाढी गंगा जेका जत आहे, ॾाढी गंगा लतीफ़ साईं जी मुरीदानी हुई, अक़ीदत मंदानी हुई। हिकु दफ़ो गर्मी जी मौसम में लतीफ़ साईं संदसि आस्थाने ते पहुता त लतीफ़ साईं खे काफ़ी उञ लॻी हुई। त ॾाढी गंगा उठनि जी उस्त ठाहे लतीफ़ साईं खे पेश कई। त लतीफ़ साईं खे ॾाढी फ़रहत मिली। पाण ई बैत ॾिनऊं, खोए महल ॿन ॿाड़ियूं, खोए महल ॿन माड़ियूं पखा संदन पन, उस्त जा उठनि जी माखे रहियो मन, जीअं में जत रहनि ॿी पृथ्वी पासे थी। त उहे जत बि पाणी जी खोट जे करे उतां लॾ पलाण करे सिंध जे लाड़ जे काफ़ी हिसनि में विरहाइजी विया। के गुलारची शिफ्ट थी विया, के जाती, के बदीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। उते बड़ जो ढोरो में जितनि जा 5,000 खां वधीक घर हुया ऐं उहे जत उते ख़ुशहाली वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। लतीफ़ उन्हनि जी ख़ुशहाली जो अखियुनि ॾिठो गवाह हुयो। बड़ जो ढोरो जी वॾी अहमियत आहे। लतीफ़ साईं जी मज़ार भिटशाह में आहे। ईअं ई शाह लतीफ़ जो जेको कलाम आहे उहो बड़ जो ढोरो ते लिखियो वियो, अज़ीम जत, जंहिंखे अज़ीम शाह जे नाले सां बि मशहूरु आहे। लेकिन उहो अज़ीम जत हुयो जंहिं 13 साल मुसलसल बड़ जो ढोरो ते वेही ॾाढी गंगा जत खां ऐं मुख़्तलिफ़ जतनि खां जिन खे कलाम यादि हुयो गंज जो नुस्ख़ो तयारु कयो। असां चई सघूं था लतीफ़ साईं जो जेको दस्तावेज़ शाह जी शाइरी जेका आहे, शाह जी मज़ार त भिटशाह में आहे, लेकिन शाह जी शाइरी जमा जेका थी उहा बड़ जो ढोरो ते लिखियो वियो। त इहो हिकिड़ो अहम दस्तावेज़ बड़ जो ढोरो मां असांखे मिलियो। सकाफ़त खाते खे बि घुरिजे बड़ जो ढोरो ते वधीक तवजह ॾे ऐं अञा उन बड़ जे ढोरो में जेके जन माण्हुनि वटि ज़बानी बैत यादि आहिनि उन्हनि खां उहे बैत लिखाया वञनि, उहे बि तारीख़ जो हिसो कया वञनि। त असां अपील कंदासूं सकाफ़त खाते खे बि लतीफ़ साईं जे इन्हनि माग मकाननि ते पंहिंजी जेको आहे वस आहे अहमियत ॾिनी वञे ऐं उन्हनि ते कमु कयो वञे। उनखां अलावा लतीफ़ साईं जी सूरमी आहे नूरी। मुख़्तलिफ़ अदीबनि तहक़ीक़ मुताबिक़ नूरी खे मोहाणी क़रार ॾिनो आहे। त नूरी हिकु मोहाणी हुई, किंजर नाले मोहाणे जी धीउ हुई। इहे लोक रवायत आहे। असांजी नाक़स अक़ल जे मुताबिक़ जेकॾहिं लतीफ़ खां शाइरी वठूं था त नूरी मोहाणी कहिड़ी रीति नथी ॾिसिजे। लतीफ़ फ़रमाइनि था त नूरी मोहाणी न हुई ऐं नूरी जो क़दुरु करण वारो बि जाम तमाची हुयो। लतीफ़ साईं चयो आहे जी सॻो विच सुरंदड़ी तीअं राणियुनि में राणी, असुल हुई अहल खां ॼामण ॼामाणी, समय सुञाणी बीड़ो विदसि बाह में। उहो ॼाम खे ख़बर हुई त हीअ मोहाणनि जे घर में घुमंदड़ फिरंदड़ पलजंदड़ वॾी थी उते उहा हिकु आम मोहाणी छोकिरी न बल्कि ॼामण ॼामाणी आहे।
चवनि था त नूरी बे जो तालुक़ बि आगरे जे दड़े गुलाची जे भरिसां आगरे जो दड़ो आहे। उतां कंहिं राजा जी हू धीउ हुई, तंहिं राजा समन सां जंग में मारिजी वियो। इहा बि हिकिड़ी लोक रवायत आहे, इन ते अञा वधीक कम जी ज़रूरत आहे। लेकिन इहा लतीफ़ साईं खां असांखे शायदि ज़रूरु मिले थी त नूरी जेका मुहाणी न हुई, मुहाणी ज़रूरु सॼो आहे लतीफ़ साईं उनखे। उहा उनजो पेशो हुयो, उहा उनजी किरत हुई, समाजी उनजी हालत उन वक़्तु इहा हुई। नूरी जो जेको दास्तान जंहिंमें शाह साईं हिकिड़ो बैत फ़रमायो आहे त नूरी जे नवाज़ियो तमाची थियो ते, गाॾी चाढ़े गंदरी माण्हू कयो में, किंजर चवंदा के सच सबोई ॻाल्हि। आम रवायत आम माण्हू सम्झनि था त नूरी मुहाणी हुई, ग़रीब घराणे मां हुई, ॼाम तमाची बादशाह हुयो, हुकुमरान हुयो। नूरी खे पंहिंजी राणी बणाए नूरी जे मथां अहसान कयईं। पर शाह साईं ॻाल्हि इन जे उबतड़ कनि था, पाण चवनि था त नूरी जे नवाज़ियो तमाची थियो ते, नूरी ते अहसान ॼाम जो नाहे, नूरी जो ॼाम ते अहसान आहे जो उन जे रिश्ते में आई। गाॾी चाढ़े गंदरी माण्हू कयो में, किंजर चवंदा के सच सबोई ॻाल्हि। अञा ताईं किंजरवासी इन ॻाल्हि खां बेख़बर आहिनि त असुल ॼाम बादशाह ज़रूरु हुयो, लेकिन ॼाम माण्हू नूरी जे नाते ॻंढण खां पोइ थियो। इहो नूरी जो ॼाम जे मथां अहसान आहे। अहिड़ी तरह सुहिणी जेका इश्क जी सरदार थी सॾिजे, पाण लतीफ़ साईं फ़रमायो आहे त सियारे से रात में घिड़ी जा वसंदे मींहुं, हलो त पुछूं सोणी जा कर ॼाणे नी, जंहिंखे रातो ॾींहुं मेहारी मन में। अॼूं सभु अंदाम चढ़नि मुंहिंजा चोरिया, लारुनि जा लहूं लाई सा कीअं आछा आम, लॻुसि जंहिंजे लाम सो दोस्त दिलासा मुंहिंजे। हाणे सोणी चए थी त वञा की न वरी, हूं त री चए रही पवां, दुई पासे दोस्त जे माॻे पवां मरी, सूरत न सूंह का कयसि चित चरी, विसालां फिराक जी सॼी ॻाल्हि गरी, तेलाही तरी मोह गिनियो मोटियो वञा। सोणी चवे पई त मेहार जी सूरत ॾिसी ऐं मेहार खां मुतासिर कोन थी आहियां, इहो मुंहिंजो ज़ौक़ु आहे जो ऐं मुंहिंजे ज़ौक़ ई मूंखे मेहार ते मस्तान कयो आहे। ऐं सोणी चवे थी जेकॾहिं विसाल ऐं फिराक ॿिन्हिनि कैफ़ियतनि जो सोणी मज़ो माणण ते चाहियो। विसल जो पंहिंजो अलॻि मज़ो आहे और फिराक जो पंहिंजो अलॻि मज़ो आहे। त सोणी फिराक मेहार सां मिली वापसि मोटी वेंदी, वरी घड़ो खणी दरिया में घिड़ी लही मुश्किलातूं ख़तरा खणी अची पंहिंजे मेहार सां मिली वरी वापसि मोटी वेंदी हुई। सिंध जी आम रवायत में मेहार सोणी खे पंहिंजी ॿांह सॾे थो। असूलनि त सोणी आम रवायत मुताबिक़ ॾम जी ॿांह आहे, त मेहार कहिड़े नाते सां क्लेम करे थो त कंधी झलियो कांह आशिक़ उबो आहूं करे, तो कीअं ॿोड़ी सोणी ॿेली मुंहिंजी ॿांह, दरिया तो ते दां ॾींदुसि ॾींहुं क़याम जे। इन मां अंदाज़ो थिए थो लतीफ़ साईं 300 साल अॻु में असांखे नंढपिण जी शादी रज़ामंदी खां सवाइ थींदड़ संगावती खे नंदे छॾियो आहे, रिजेक्ट करे छॾियो आहे। अलस्त अरवाहनि खे जॾहिं चयाऊं, मीसा खां लधियूं मूं मेहर सी लाऊं, सा मोटे की पाहूं जा महफ़ूज़ा माफ़ थी। तव्हांजी वॾी महिरबानी। मोहतरम साईं कलीम लतीफ़ी साहब तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं, ऐं मोहतरम साईं मोहम्मद रमज़ान मंदरो साहब तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। प्यारा दोस्तो, अॼु जी लतीफ़ी रिहाण तव्हां समूरनि दोस्तनि खे कीअं लॻी, ऐं असांजे जेके लतीफ़ जा शाइक़ मोहतरम साईं मोहम्मद रमज़ान मंदरो ऐं साईं कलीम लतीफ़ी साहब, तव्हां समूरनि दोस्तनि खे कीअं लॻा, पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾिजो। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।